ए ख़त्म रुसूल मौलाए कुल सामूं जो बीठा आयूं जो कुछ भी आयूं जहिड़ा भी आयूं सरकार अमांजा ए ख़त्म रुसूल मौलाए कुल। हिकु अल्लाह हिकु उन जो महबूब आहे। न अल्लाह जो छे हा न अल्लाह जे महबूब जो छे हा। मूं वटि मिल्कियत सिकण जी आहे, माना आशिक वटि मिल्कियत सिक जी आहे। जिथे जिथे अल्लाह रब्बुल आलमीन आहे उते उते उन जो महबूब रहमतुल आलमीन। मञ कंहिंखे साईं मञा मोहम्मद मुस्तफ़ा खे। पाण पैदा थियल आहियूं सबब में, कंहिंजे सबब में मोहम्मद मुस्तफ़ा जो आगे जो एहसान जो हादी में जे अहिड़ो जो पंहिंजो महबूब असांखे मोकिलियो। जेतिरियूं सिफ़तूं अलाह जूं ओतिरियूं सिफ़तूं मोहम्मद मुस्तफ़ा जूं। चवनि था त हुज़ूर साईं जन एॾा त सबा जा हुआ, कॾहिं बि सम्झनि गुफ़्तगू मां कंहिंखे तकलीफ़ न रखी। त अर्श ते अलाह चयो ए अहमद अली ही नूर तजलो नूर सी, ॿई पासा नूर आहे, हितां बि नूर आहे हुतां बि नूर आहे। जले उहो जो ख़ाक हुजे ते अहमद शाह उथी बीठो हिकु, जाबिर जुंग जवान मोहम्मद मुस्तफ़ा त मौला तो मथां आऊं कुल ई कंस कुर्बान, अञा बि तुंहिंजो एहसान लाहे सघिबो की न की।